दोस्तों पापनगर ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु जी अपडेट जेका आहे ड्रामा सीरियल पापनगर ते आहे, जेको सब सीरियल पापनगर हली रहियो आहे, जंहिंजा 3 एपिसोड लगातार ॾिसी चुका हो ऐं चौथे एपिसोड जे इंतज़ार में आहियो तव्हां। अॼु रिव्यू कंदासीं हिन खे, हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल यानी शाहिद खोसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा ऐं असांजे पेज खे बि फॉलो हिन वीडियो खे अॻिते शेयर ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों घणो तव्हांजो टाइम न वठंदासीं, हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तों काफ़ी माण्हुनि जेको आहे कमेंट कया हुया त पप्पा ही ड्रामो जेको आहे अॻिते बक़ाया जा एपिसोड छो न आहिनि आया, 3 छो आया आहिनि। दोस्तों छो त KTN ते ड्रामा मुड़ुसु माण्हू बि हली रहियो आहे, जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुसु, हू ड्रामो बि हली रहियो आहे। पापनगर बि, छो त हिन जी टाइमिंग जो मसइलो आहे। अगरि उहे ड्रामा न हुजनि हा त पोइ हफ़्ते में हिन जूं 4 एपिसोड पूरा या 5 एपिसोड हलाईंदा। KTN वारा हफ़्ते में 4 हलाईंदा आहिनि, सिंध TV वारा 5 हलाईंदा आहिनि। पर इन जे करे इन जा हर हफ़्ते 3 एपिसोड हलंदा। 2 जेको आहे न जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुसु, उन जा बि हली रहिया आहिनि ऐं मुड़ुसु माण्हू जा बि, मतिलबु टाइमिंग जे करे ईअं ई हर हफ़्ते इन जी टाइमिंग ठाही वई आहे, तयारु कई वई आहे। ऐं तमामु जल्द जेको आहे इन जो 4थो एपिसोड वरी नए हफ़्ते पाण जे टाइम ते अची वेंदो।